रेडियो पाकिस्तान खैरपुर सिलसिलो पेश कजे थो धरतीअ जा लोकगीत। अॼु इन सिलसिले में जंहिं लोकगीत जे बारे में अव्हांखे ॼाण ॾींदासीं उहो आहे कोॾाणो। सिंध सुहारी लोक विरसे जे लिहाज़ खां घणी शाहूकार रही आहे। इंसानी जज़्बनि ऐं अहसासनि खे ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु करण जो नालो मौसीक़ी आहे, जंहिंजो मुख़्तलिफ़ समाजनि में मुख़्तलिफ़ शक्लियूं रहंदियूं आयूं आहिनि। पर सिंध जे 5000 साल पुराणी तहज़ीब में जेके सक़ाफ़ती रंग समायल आहिनि उहे ॿी कंहिं तहज़ीब जे हिसे में मुश्किल सां आया हुजनि। सिंध जे लोक विरसे जे ख़ज़ाने जो हिकु वॾो हिसो लोकगीतनि ते मुश्तमिल आहे। मोर थो थिले राणा मोर थो थिले, मोर थो थिले राणा मोर थो थिले, राणा राणा मोर भले थो थिले गुजर जो, राणा राणा मोर भले थो थिले गुजर जो, मोर थो थिले राणा मोर थो थिले, मोर थो थिले राणा मोर थो थिले। सभ खां अॻु में ॾिसिजे त कोॾाणे लफ़्ज़ जी माना छा आहे। कोॾाणो लफ़्ज़ कोॾ मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे ख़ुशी। कोॾ मिटीअ में बि थींदा आहिनि त पाणीअ में बि थींदा आहिनि। कोॾी लफ़्ज़ उन कोॾ मां निकितल आहे। कोॾी पथर जी थिए थी जंहिंसां ॻोठाणी छोकिरियूं रांदि खेॾंदियूं आहिनि। इन रांदि खे कोॾिन रांदि चवनि था। उनखां सवाइ सिंध जे मशहूरु रांदि जो नालो कोॾी कोॾी पिणु आहे। कोॾी कोॾी रांदि वर्ज़िश ज़ोर आज़माईअ लाइ खेॾी वञे थी। इन जो ॿियो नालो कबड्डी पिणु आहे। लफ़्ज़ कोॾ मां कोॾाणो ठहियो, जंहिंजी माना ख़ुशीअ वारो या लाॾ कोॾ मां चयल गीत आहे। कोॾाणो अहिड़ो गीत आहे जेको रुॻो सिंध जूं माइरूं ई ॾींदियूं आहिनि या चवंदियूं आहिनि। ॿियूं माइरूं उन साॻे जज़्बे या ॻाल्हि जो ज़िक्र कंहिं ॿिए अंदाज़ में कंदियूं आहिनि। हीउ हिकु अहिड़ो जज़्बो आहे जेको हर माउ पंहिंजे ॿार खे अर्पींदी आहे। कोॾाणो हर घर जे वॾड़े ॾाॾे नाने या अमड़ पंहिंजे गुल जहिड़े नंढड़े ॿारड़े खे हंज में खणी या ॿांह ते झले कुॾाए कुॾाए ॻाईंदियूं आहिनि। कंहिं अमड़ जो ॿचिड़ो या कंहिं ॾाॾीअ जो पोटड़ो या कंहिं नानीअ जो ॾोहिटड़ो भल कारो कोझड़ो छो न हुजे, पर फितरी तौर ते हू उनखे ॾाढो भाईंदी ऐं सम्झंदी त इन जहिड़ो को सुहिणो मलूक आहे ई कोन। हूअ ख़ुशि थी खेसि दुआऊं ॾिए थी, शल कोसो वाह न लॻई, जुग जुग जीअंदे अलाह साईं सत पुटरियो कंदई, भली कुंवार माणींदे सत राज सलामी ॾींदई, मधो मोह न लॻंदई, ख़ुदा तोखे तपेदार कंदो। अहिड़े क़िस्म जूं दुआऊं शामिल हूंदियूं आहिनि। थोरियूं थकियूं पढ़ियल गढ़ियल माइरूं वरी पंहिंजे पुट ॿार लाइ DC या कलेक्टर डॉक्टर जहिड़नि उहिदनि जूं दुआऊं पिणु कंदियूं आहिनि। माउ पंहिंजे बचे खे न सिर्फ़ु दुआऊं ॾींदी आहे पर उन सां भोग चर्चा बि कया वेंदा आहिनि। इन दौरान खेॾंदे कुॾंदे दुआ वारा गीत यानी कोॾाणा चया वञनि था। नथ घड़ायम समड़ड़े अल्लाह लकराणा, नथ घड़ायम समड़ड़े अल्लाह लकराणा, ओ राणा तो महाराज थींदा, राणा तो मां लख थींदा, राणा तो महाराज थींदा, राणा तो मां लख थींदा। सत मामन जे कुल्ले, सत चाचन जे कुल्ले, ओ राणा राणा मोर भले थो टुले गुजर जो, राणा राणा मोर भले थो टुले गुजर जो, मोर थो टुले राणा मोर थो टुले, मोर थो टुले राणा मोर थो टुले।
थींदा सत मामन जे कुल्ले सत चाचन जे कुल्ले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले चूड़ियों घड़ायम सवड़े अल्लाह लग राणा चूड़ियों घड़ायम सवड़े अल्लाह लग राणा ओ राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा सत मामन जे कुल्ले सत चाचन जे कुल्ले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले बैसर घड़ायम सवड़े अल्लाह लग राणा बैसर घड़ायम सवड़े अल्लाह लग राणा ओ राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा सत मामन जे कुल्ले सत चाचन जे कुल्ले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले अबो जुग जिए शाल वधी वॾो थिए वॻो वठी जीजल खे मेहड़ मंझां ॾे शाल वधी वॾो थींदो वठी वञी घर ईंदो थींदो औलादी टिड़ियो टिणंदे ॾाॾी सिंध जो मशहूरु लोकगीत मोर थो टिले राणा बे कोॾाणो ई आहे जंहिंमें माउ ॿार खे दुआ ॾिए थी ऐं पिणु उनजी दुआ में हिकु आस ऐं उमेद समायल नज़र अचे थी जंहिंमें हूअ पंहिंजे बचे जे आईंदे लाइ हर वक़्तु दुआऊं ॾींदी रहे थी छेर घड़ायम सवड़े अल्लाह लग राणा छेर घड़ायम सवड़े अल्लाह लग राणा ओ राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा सत मामन जे कुल्ले सत चाचन जे कुल्ले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले कोॾाणे में माइरूं पंहिंजे पीर मुर्शिद जी तारीफ़ बि कंदियूं आहिनि ऐं चाहींदियूं आहिनि त संदन बचिड़ो बि उनजो मुरीद थिए हू पंहिंजे बचिड़े लाइ अलाह साईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओलियान ऐं बुज़ुर्गनि खे बि ॿाॾाईंदियूं आहिनि ऐं उन्हनि ॾांहुं ॿारनि जो लाड़ो पैदा कंदियूं आहिनि कोॾाणे खे लोलीअ जो बि हिकु क़िस्म चयो वेंदो आहे पर इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त लोली ॿार खे रिझाइण या निंड कराइण लाइ ॾिनी वेंदी आहे जॾहिं त कोॾाणो सिर्फ़ु ॿार खे कुॾाइण या खेॾाइण लाइ चया वेंदा आहिनि लोलीअ जो वास्तो पींघे सां थिए थो जॾहिं त कुॾाइण जो वास्तो हंज सां आहे जंहिंमें ॿार खे हंज में कुॾाइण प्यार सां ॻाल्हियूं करण आहे मुंडियूं घड़ायम सवड़े अल्लाह लग राणा मुंडियूं घड़ायम सवड़े अल्लाह लग राणा ओ राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा सत मामन जे कुल्ले सत चाचन जे कुल्ले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले
सिलसिलो पेश कयो वियो धरतीअ जा लोकगीत। इन सिलसिले में जंहिं लोकगीत जे मुतालिक़ अव्हांखे ॼाण ॾिनीसीं उहो हो कोॾाणो। रावी ऐं प्रोड्यूसर अफ़साना चन्ना। पेशकश रेडियो पाकिस्तान खैरपुर।